शेरल हिनन जेको मुंहिंजो नुक़सान कयो आहे न, उन्हनि जे बदिले में जेकॾहिं मां रूंडे सां गॾु उनजी पूरे आगाह खे बि ख़तम करे छॾिया न, त बि पूरा कोन पवंदा। पर ॻोठ जे चङे हुअण जे नाते मूं सभु कुझु दरगुज़र कयो। पर जेकॾहिं सिकू ऐं सांवल वारा हिन खे माफ़ कनि था त मूंखे हुन में को बि एतिराज़ न आहे। उन खां पोइ बि जेकॾहिं रूंडो हिन ॻोठ में रहे थो त पोइ उनजे हर कौल ऐं फेल जा तव्हां ज़िम्मेवार हूंदा। ठीकु आहे चाकर ख़ान, हिन जी ज़मानत मां खणंदुसि। तव्हां सांवल ख़ान खे ॻाल्हियुनि में आणियो ऐं ॾींहुं ॾियो असांखे। तव्हां नियापो कजो, असां हलिया ईंदासीं। बाक़ी जेकॾहिं सिकूअ जे तॾे ते वञी असां माफ़ी वठूं, उन में तव्हांखे त को एतिराज़ न हूंदो न। सिकू सां गॾु जेकॾहिं तव्हांखे सांवल बि बख़्श करे थो न, त मूंखे हुन ॻाल्हि ते को एतिराज़ न हूंदो। सांवल में असां एतिरी उमेद नथा सम्झूं। तव्हां उन्हनि खे ॻाल्हियुनि में घुरायो, ॻाल्हियूं ई थींदियूं। ऐं चाकर ख़ान कोशिश कजो त जल्द खां जल्द इहे मसइला निबिरी वञे। मां अॼु राति ई सांवल सां मिलां थो। हुन सां मिली पोइ तव्हांखे हुनजी वरंदी ॾींदुसि। मां ॾिसां थो छा थो चवे। बाबा साईं, जेकॾहिं दिलि सां कोशिशि अहिड़ी कंदव न, काॾे बि तो सांवल ॻाल्हियुनि में अची वेंदो। बाबा साईं अची वेंदो। उहो तव्हांजो मथां असांखे हथु बसि, काॾे वेंदो सांवल बाबा। बस रे बस, सनी करण जी ज़रूरत न आहे। और बाक़ी मां कोशिश कंदुसि। हाणे तव्हां वञी सघो था। चाची मूं सिको के बार बार चयो आहे, पर मुंहिंजी ॿुधी अणॿुधी तो करे छॾे। तव्हां ई हुनखे मिंथ कयो त मूंखे जाबिर जी ख़बर वठी ॾे। ॾिस माई, न का सिकूअ में न असां में का उमेद रखो। हिन ॻोठ में तव्हां ई मुंहिंजा पंहिंजा आहियो। तव्हांखे न चवंदसि त पोइ मां कंहिंखे वञी चवंदसि? पहिरियों त तूं असांखे लेखींदी कोन हुई ऐं हाणे वरी असां तुंहिंजा थी वियासीं। अम्मा, भाॼाई हली आई आहे, तूं हिन मथां कुझु त रहम कर। ही वीचारी मजबूर आहे ऐं घर में अकेली आहे। मूंखे हिन जे मथां कुझु बि रहम नथो अचे, पोइ मां छा कयां? ठीकु आहे चाची, मां वञा थी, पर ही ॾींहुं यादि रखजां, नेठि असांजो बि वक़्तु ईंदो। तव्हांजो वक़्तु हाणे ख़तम थी चुको आहे माई सभाई। जाबिर जे ज़ुल्म जो घड़ो भरिजी वियो आहे, हाणे हिसाब जो वक़्तु आहे। ठीकु आहे चाची। अम्मा, तूं हुनजी मदद न कई, घटि में घटि हुनखे दिलासो त ॾीं। तूं मुंहिंजे लाइ सियाणी नथी। छा करणो आहे छा न आहे करणो इहो मां सम्झां थी। जेका हूअ इज़त जे लाइक़ु हुई न, मां हुनजी उहा ई इज़त कई। दादरी, ये न ॻोठूं बि तो हमदर्द ख़ान घुराया आहिनि। मुंहिंजो न जेको अंदाज़ो आहे, ये असांजा हमदर्द मिड़ई घटि, दुश्मननि जा हमदर्द मिड़ई सॼी अथई। ये मूंखे ॻाल्हियुनि में मुझाए सुझाए इंगिड़ विंगिड़ करे पाण त वीता रहंदा। बाक़ी मुंहिंजी बकाया ज़िंदगी चटियूं वटियूं भरींदे ॾंड ॾोह भरींदे गुज़री। यार बाबा, तुंहिंजी ज़िंदगीअ जा 2.5 महीना बचा आहिनि, अञा कहिड़ियूं चटियूं भरींदे? हाँ, थुके खड़ थी थुका कंहिं जाइ। अरे मां माण्हुनि जा 12 ख़त्मा करण जे चक्कर में लॻो पियो आहे, ऐं तो वरी मुंहिंजी ज़िंदगी 2.5 महीननि जो पीरियड करे छॾियो। तूं सॼे ॻोठ जा ख़त्मा खाइजांइ, पर मूंखे इहो त ॿुधा त शेर दिल आख़िर कयो छा आहे? ओ अम्मा, अरे त शेर मथां ज़ोर भरियो आहे त सांवल ई सिको सां ठाह थी वञे। जेकॾहिं सभिनी सां ठाह थी वियो त बाक़ी ज़िंदगी असांजी सुकून सां गुज़रंदी। ऐं ही मोह चए थो ज़िंदगी जी आख़िरी घड़ी ताणी रुॻो फॾा हलंदा रहनि ऐं सुकून जो साह खणी न सघूं। बाबा, चटियूं भरे ॾिजो, घटि में घटि ज़िंदगी तो ख़तरो कंहिंखे न हूंदो न। किथे ईअं न थिए त अदा गुलशेर खां पोइ हाणे अदा दिलशेर खे मारे विझनि। अदी, बाबा मुंहिंजे मारण जे पोयां आहे, तॾहिं त ठाह नथो करे। अड़े मां कंहिंजे सिर खड़ाइण जे पोयां कोन आहियां, मां पाण मरंदुसि, पाण। तव्हां रूबरू मौत खां न डिॼो। शेरल, इहो तूं थो चवीं त मां उन कमीणे शख़्स खे बख़्श कयां जंहिंजे मथां मूं भरवसो करे ऐं मिटी कई, ऐं उन शैतान मुंहिंजे भाउ वल्लू खे मारे ऐं उनजो इल्ज़ाम कासिम जे मथां हणी ऐं असां सौटनि खे विड़ाए छॾियो अथई? न शेरल न, मूंखे अदा जे खून जे बदिले
रुंडे जो सिर घुर्जे। जेकर रईस चाकर खान गुलशर जी जगह ते रुंडे के मारे छॾिया न त पोइ मां पंहिंजे भाउ जो खून दिलशर ऐं गुलशर के बख्श करे छॾिया। याद रखजांइ शेरल, इन कमीणे रुंडे के मां बख्श कॾहिं बि कोन कंदुसि, कॾहिं बि न। सिकू रूंडे जा हिन महिल ॿई पेर कबर में आहिनि, बलांद में हुनखे मारे तूं छा कंदे? जेसि त इन कमीणे जा पेर इन धरती ते आहिनि न, हिन दिल खे कॾहिं बि सुकून कोन मिलंदो। वल्लू जे खून जे बदिले रूंडे जो सिर, शेरल सौदो असांखे महांगो कोन्हे को। त पोइ इन मुर्दा जो सिर मुंहिंजे हवाले करे छॾियो, मां सभु कावड़े छॾियूं। जेकॾहिं न रूंडे खे तुंहिंजे हवाले करणो हुजे हा, पोइ तोॾे असां हली न अचूं हा। असांजी तो में उमेद ही, तॾहिं तो वटि हली आया आहियूं। इहा मूं मां उमेद ख़तम करे छॾियो शेरल। मूंखे पंहिंजे भाउ जे पलांत जे लाइ रुंडे जो सिर घुर्जे। बाक़ी ॻाल्हियूं पोइ कंदासीं, छो त सिक्को जी सट मौत जो धक फसाई पूरा। दादा शेरल, सिकू त कंहिं बि ॻाल्हियुनि में कोन थो अचे। पहिरियां सांवल खे मुंहुं ॾेई वठूं, पोइ हिन जो बि बिलो करे वठंदासीं। गुलनार, छा तूं सॼी ज़िंदगी ईअं ॿियनि जे दर ते मुलाज़मत करे गुज़ारे छॾींदी या पंहिंजे लाइ बि कुझु ठाहिणु चाहीं थी? तूं मूंखे लालच ॾेई पंहिंजो नथी बनाए सघी। गुलनार, मां तुंहिंजे लाइ न पर तुंहिंजे पुट जे लाइ थी सोचां। छा सॼी ज़िंदगी हो बि तो वांगुरु ॿियनि जे दरनि ते नौकरी करे गुज़ारे छॾी? बुख या ॾुख हुजे पर खाईंदो हू हलाल जो टुकुर। गुलनार, तोखे हिन दौर में हक़ ऐं लाल जो माल गॾु करण वारा तोखे रोडनि ते पिनंदे नज़र ईंदा, ऐं हिन दौर में तरक़ी उहे ई कंदा आहिनि जेके ॿियनि जो हक़ खाइनि ऐं बेईमानी करे माल गॾु कंदा आहिनि। सम्झे थी न ॻाल्हि खे? तूं मूंखे लालच ॾेई हसीना बेगम पाण खे बचाई नथी सघी। जेकॾहिं मूंखे तकलीफ़ ॾियणु ऐं मुंहिंजे मौत सां तोखे फ़ाइदो थो थिए न त भली मूंखे मारे छॾ, पर जेकॾहिं तूं मुंहिंजी मदद करीं थी त मां तोखे एतिरो पैसो ॾींदसि जो तूं बाक़ी ज़िंदगी ऐश सां वेही खाईंदी। तूं मुंहिंजो ईमान ख़रीद करण लाइ मूंखे केतिरा पैसा ॾेई सघी थी? गुलनार, तुंहिंजी सोच खां वधीक मां तोखे एतिरो पैसो ॾींदसि जो रुगो तुंहिंजी न पर तुंहिंजे पुट जी ज़िंदगी बि ठही सघई थी। सोचे वठ, मां तोखे सोचण जो मौक़ो ॾियां थी। बाक़ी हिकु ॻाल्हि यादि रख, मुंहिंजे मौत सां तुंहिंजो ई नुक़सानु थियणो आहे। सो त रूंडे खे माफ़ करणु मुंहिंजे ख़्याल में तव्हांजे ज़िंदगी जी वॾे में वॾी ग़लती हूंदी। वधीक त तव्हां पाण सियाणा आहियो, मां तव्हां ते को बि ज़ोर नथो रखी सघां। सोट मां सम्झां थो त इहो रूंडो पंहिंजी हरकतुनि खां कॾहिं बि न मुड़ंदो, पर उनजी ज़िम्मेदारी शेरल ई मुराद खईं आहे। उहे सुरीला आहिनि, उन्हनि जे मथां भरोसो करे सघिजे थो। सोट मां मञा थो शेरल वारा भरोसे जे लाइक़ आहिनि, पर रूंडो त उन्हनि सां बि धोखो कंदो। आख़िरी चकर ने रूंडे खे माफ़ी ॾेई ॾिसूं था, उन खां पोइ रूंडे जी सज़ा सिर्फ़ मौत हूंदी, मौत। असां खां वॾी ग़लती थी वई सोट। जेकॾहिं गुलशेर जी जॻह ते असां रूंडे खे पूरो करे छॾियो आहे न त सॼो मसइलो ई हल थी वञे। सोट ने रूंडे खे पाण त माफ़ करे चुका आहिनि, पर अञा रूंडे जे मथां सावल ऐं सिकू जो पलांद रहियल आहे। हाणे ॾिसणो इहो आहे त इहे
ॿई रूंडे खे केतिरो था रेड़े। सोड़ जेकर उन्हनि मथां तव्हांजो ज़ोर रहियो न त हू कॾहिं बि पुछी कोन सघंदा। सुड उहे पंहिंजे फ़ैसिले जे लाइ आज़ादु आहे। मां उन्हनि ते को बि ज़ोर न रखंदुसि। हा, बाक़ी उन्हनि जे विच में ॻाल्हियूं ज़रूरु कराईंदुसि। ऐं जॾहिं उन जा ॾोह ॾंड रूंडे जे मथां साबित थिया त पोइ इहो रूंडो सॼी ज़िंदगी सिधो थी न सघंदो। ओ बाबा, मां सोचा थो त तूं इन ॻाल्हियुनि मां ख़ुशि न आहीं। खोदा पहाड़ निकला कुआ। अरे मूं त सम्झो त मुराद ऐं शेरल ख़ान हणी असांजे दुश्मन खे डुप करे असांजे लाइ मैदान साफ़ कंदा, पर हिननि छोरनि में त का थूम ई कान्हे। ॿियो वाइड़ा आहिनि परे नंबर जा। मैदान साफ़ त जा हणी असांजो मैदान ई दुधड़ करे छॾियऊं। बाबा हाणे इहो ॿुधा त अॻिते जो छा सोचो अथई? हितां लॾो खणी हलणो आहे या हिते ई रहंदासीं? अरे चरियो थियो ई जा ॻोठ ई पंहिंजो घर छॾिया, सुवाल ई पैदा नथो थिए बाबा। मरण घणी ताईं मां पंहिंजो घर ऐं ॻोठ छॾींदुसि कोन पुट। बाबा जेकॾहिं ही ॻोठ न छॾींदासीं न पोइ बाबा हिते इज़त सां बि न रही सघंदासीं। ॻाल्हि ॿुधो, कंहिं बि तरीक़े सां हणी ने ॼुंडर छोरे चाकर ख़ान खे मारे विझो ऐं तुंहिंजी पुफीअ खे उतां आज़ादु कराए माल ऐं मिल्कियत ते विहारे ऐं हुनखे वारिस बनाई। पोइ छा थो सम्झी? पोइ त इहो सिकू ऐं सावल बावल असांजे पेरनि में हूंदा न। ओ बाबा, तुंहिंजी सोच त सुठी आहे, पर चाकर ख़ान खे मारींदो केरु? बापू अची कबर मां उथी मारींदुसि। केरु मारींदुसि? केरु मारींदुसि? अरे तूं मारींदुसि पुट, तूं। छा मां? अरे जेकॾहिं असीं ने नकट खे रावल ख़ान खे पूरो करे सघूं था त पोइ छोरो कहिड़े बाग जी बुरी आयो? चाकर ख़ान डुप करे छॾींदासूं। काती हिकिड़ी। नको बाबा नको, इहा उमेद मूं मां ठुप न रखजां को मां चाकर ख़ान खे मारे सघां थो। छड़ा इने छोरे चाकर ख़ान खे मारणु तुंहिंजे लाइ को मसइलो ई कोन्हे को बाबा, नो प्रॉब्लम। ऐं उनखे कीअं मारणो आहे इहो तोखे मां बाद में ॿुधायां। उभी रूंडे खे तव्हां सम्झायो, असांखे वठी कोन थो ॾे। जेकॾहिं तव्हां तो लॾो खणी हलिया पियो पोइ तव्हांजी सॼी ज़िंदगी सूरनि में गुज़रंदी। अबा, हितां लॾो खणी निकिरणु असां बि नथा चाहियूं। इहा बि ख़बर आहे त घर छॾण खां पोइ माण्हू केॾो दर पदर थो थिए। बाबा हिकिड़ी टंग ते बीठो आहे ऐं चवे थो त असां सभु जा सभु दरपदर थियूं। पिणे जी आहे हिकिड़ी टंग ऐं हुन सॼी ज़िंदगी पंहिंजे इन हिकु टंग ते गुज़ारी आहे। हू बि चाकर ख़ान सभु पंहिंजा ॾोह माफ़ करे छॾिया आहिनि ऐं उमेद आहे त सिकू ऐं सांवल सां बि ठाह थी वेंदो। उन खां पोइ बि जेकॾहिं रूंडो का शरारत नथो करे न पोइ हो बि रूंडे सां कोन पुछंदा। रूंडो ऐं शरारत न करे, इहो कहिड़े किताब में लिखियलु आहे? पुफी, ॿीहर जेकॾहिं अहिड़ियूं शरारतूं कंदो न त पोइ केर बि बख़्श कोन कंदुसि, मुफ़्त में मारियो वेंदो। पुफी, असांजो कमु हो तव्हांजा मसइला हल कराइण। उन खां पोइ बि जेकॾहिं रूंडो का शरारत कंदो न पोइ असां में का बि चङाई जी उमेद न करे। बार बार तव्हांजे मसइलनि में असां टंग त न अड़ाईंदासीं न। इन जे करे मां चवां थो जेकॾहिं राति रूंडो अचे न उनखे चङी तरह सम्झाए छॾिजो, न त मुफ़्त में मारियो वेंदो। उथंदा। ही त वीचारा घणो ई चङाई था कनि, पर पिणे खे इहा चङाई सम्झ में अचे न। हीअ मुसीबत रुगो मुंहिंजे मथां न आहे, रूंडो ऐं तुंहिंजी भाणेज बि फाथल आहे। जे तूं थोरो बि साथ ॾींदे न त हिन मसइले मां असां आज़ादु थी वेंदासीं। अबा, थोरी घणी त मूं बि ख़बर ॿुधी त चाकर ख़ान होश में न आहे वेठो आहे, पर इहा त मूंखे ख़बर ई कान्हे त मुंहिंजी भाणेजी खे बि क़ैद कयो अथई। हा कादन, इहा सची ॻाल्हि आहे त हसीना बेगम वाकई क़ैद में आहे। हाणे तव्हांजी मर्ज़ी आहे, तव्हांजी मदद कयो था या न। अबा, कादन मथां हुनजा किरोड़ थोरा थियल आहिनि। हू मूंखे ॾुखे वक़्त में कम आई आहे। रूंडे मां असांखे रुपए जी बि उमेद कोन हुई, पर अम्मा हसीना खां लखे रुपया खणी ईंदोसि। हाणे तव्हां ई ॿुधायो, ॾुखे वक़्त में मां हुनखे कीअं थो छॾे सघां? अबा, उहा असांखे छा करिणो पवंदो? वारे वाह यार मोर, अम्मा हसीना जे लाइ असांजी जान बि क़ुर्बान आहे।
हाओ हाओ अब बाबू हलो जाबिर अम्मा लाइ जान बि कुर्बाना रुगो इहो ॿुधा करिणो छा आहे पहिरीं त जेको आहे असांजे खाइण पीअण ऐं रहाइश जो बंदोबस्तु कर उन खां बाद में 2-3 कलाक मूंखे छॾ मां थकल टुटल आहियां सोचां त हसीना बेगम खे चाकर खान जी क़ैद मां कीअं छॾाइणो हैदर हाणे हे तव्हांजे हवाले हिन खां कहिड़े नमूने कहिड़े तरीक़े तां वात खोलरायो इहो तव्हांजे मथां आहे मूंखे चाकर खान नियापो कयो आहे मां उन खां थी अचां थो ठीकु आहे सोट तव्हांखे इजाज़त आहे तव्हां भले पंहिंजा वञी कमकार कयो ऐं हिन जो कीअं वात खोलराइबो इहो मां ॼाणियां थो सावल खान तूं सिर्फ़ु एतिरो ॿुधा त हिन जे मथां हथु हल्को रखूं या कयूंसि गरम इहा तव्हांजी मर्ज़ी आहे फुल इजाज़त आहे तव्हांजे हवाले जेकॾहिं मरी बि पवे थो न लाश खणी वञी कैनाल में उछले अचेसि तव्हां मूंखे नथा मारे सघो कहिड़ो मां तव्हांजो खून कयो आहे तो हिकु खूनी माण्हू जो साथ ॾिनो आहे ऐं तूं जासूसी करे सोट मथां हमिलो करायो अथई ऐं अञा तूं चई थो त मूं कुझु बि न आहे कयो अड़े रे तो तरफ़ खून जो पलांद आहे ऐं जेकॾहिं हितां तूं सही सलामत ऐं इज़त सां वञणु चाहीं थो त जाबर जो तोखे ॾसु ॾियणो पवंदो न त तोसां अहिड़ो हशर कंदुसि न जो तूं पंहिंजे पेरनि ते बि न बीह सघंदे फिरोज़ सावल जे तरफ़ खां बि असांखे फुल इजाज़त मिलियल आहे हाणे तो वटि ॿी का बि वाट न रही सवाइ जाबिर जे ॾस ॼण जे छड़ा अड़े ॾे रुंडा इहो छोरो कंहिंखे थो चवीं छोरो छोरो चवणु बंदि कर कमिणा कंहिं जाइ जा न त ॾींदो मां निड़ी ते लत ख़बर आहे तूं केतिरो ठाहू कोई मां त तोखे ॿुधायां त मां केतिरो ठाहको आहियां मिट्टी हणी सी मुठ में धंधो थे कि अंधो न थियो न त तुंहिंजा लाह कढी छॾंदी बस रूप जी चल इहा टेक्निक इहा हूंदी थी भेड़े जी टेक्निक हल बाबा हल 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 रुंडा भली भज अड़े केतिरो बि भज पर यादि रखिजे छजाए सिक्कू हाणे तोखे ड्रोड़ाए ड्रोड़ाए मारींदो छो त सिक्कू जी सट मौत जो धक पसाई पूरा सुबुह जो न्यापो कयो थमिंग हींअर पई अची पारस भाॼई अम्मा तो तरफ़ अचण खां रुकियो आहे मां लिकी लिकी आई आहियां ॿुधाए त कहिड़ो कमु आहे मां चवां थी त राति जो मां हिते अकेली हूंदी हा जेकर तूं बि अची मूंसां हिते रहीं त ख़ौफ़ ख़तम थी वेंदो मुंहिंजो भाॼई मूंखे अम्मा हिते ॾींहं जो अचणु नथी ॾे त राति जो इजाज़त किथे ॾींदी जेकर मां तुंहिंजी मोकल सिक्कूअ खां वठां पोइ त हिते ईंदीअ न भाॼई अदा सिक्कू मूंखे राति रहण जी हिते इजाज़त कॾहिं बि न ॾींदो मां हिन वक़्तु मुसीबत में आहियां तव्हां में ई उमेदु आहे तव्हां ई मुंहिंजा पंहिंजा आहियो जेकर तव्हां बि मुंहिंजी थोरी घणी मदद न कंदव त पोइ केरु कंदो भाॼई जेकॾहिं मुंहिंजे वस हुजे हा त 24 कलाक तो वटि वेठी हुजां पर न अम्मा मोकल ॾींदी न बाबा ऐं न वरी अदा सिक्कू हा बाक़ी तूं असांजे घर में अची रही थी त उते तोखे केरु बि मना न कंदो सवल शेरल 2-3 पंध कया आहिनि तव्हांजे ई रूंडे जे विच में ॻाल्हियूं करण जे लाइ पर बाबा साईं अव्हां छा था चाहियो सवल मुंहिंजो इन मामले में तव्हांजे मथां को बि ज़ोर न आहे बाबा साईं ॻाल्हियूं कबियूं उन्हनि सां जिन में इंसानियत हुजे
फज़ीलत हुजे एतबार हुजे तो वरी बि कॾहिं अहिड़ियूं ॻाल्हियूं न कंदो न को धोखो ॾींदे। पर बाबा साईं इन रूंडे जे रग रग में धोखो भरियल आहे, सो इन सां ॻाल्हियूं करे छा कंदासीं? रूंडे जो ज़िमो शेरल खणे थे ऐं सावल जॾहिं शेरल विच में अचे थो त पोइ इहो एतबार जोॻो माण्हू आहे। बाबा बराबरि मञा थो त शेरल एतबार जोॻो माण्हू आहे, हुनजी ॻाल्हियुनि ते एतबार करे सघिजे थो, पर इहो शेरल हिन ॻोठ में केतिरा ॾींहं रहंदो? आख़िर त ॻोठ वापसि वेंदो, ऐं जीअं ई इहो ॻोठ वापसि वेंदो त वरी इहो रूंडो पंहिंजूं शरारतूं शुरू कंदो, छो त शरारतुनि खां सवाइ इहो मुड़ंदो ई कोन। इन लाइ चवां थो बाबा साईं त मूं ते को ज़ोर न रखिजो। सावल मूं चयो न, मुंहिंजो इन मामले ते तव्हांजे मथां को बि ज़ोर न आहे। जेकॾहिं तव्हांखे ॻाल्हि सम्झ में नथी अचे त पोइ कंहिंसां बि ॻाल्हियूं करण जो को बि फ़ाइदो न आहे। बाबा साईं ॿी ॻाल्हि त हाणे इहो जाबर जॾहिं बि मुंहिंजे साम्हूं चढ़ियो मुअल हूंदो, इन सां हाणे काबिराई त न थींदी। सावल जाबिर जे मथां रहम करण जे लाइ मां तव्हांजे मथां को बि ज़ोर नथो रखां। तव्हांखे पूरी इजाज़त आहे, तव्हां पंहिंजो पलांद ॻाए वॼाए वठी सघो था। अदा असां हिन माल वटि त आया आहियूं, पर इहे मवाली असांजी का मदद करे सघनि था? कासम इन मवालनि खे असां चाचूसी कराईंदासीं, इन्हनि ते केरु शक बि न कंदो। तुंहिंजो मक़सदु ते सॼे ॻोठ जूं समूरियूं ख़बरूं असां ॾे ही खणी ईंदा? असां इन्हनि खे पंहिंजे पुराणे ॻोठ मोकिलींदासीं। सांवल ऐं चाकर खान जे मथां सॼी हे चाचूसी कंदा, छा था कनि छा नथा कनि उहा असांखे अची रिपोर्ट ॿुधाईंदा। अदा तव्हां सोचियो त सुठो आहे, पर ख़ुदा करे इहे मवाली न कम लाइ राज़ी थियनि। तोखे शायदि ख़बर न आहे, इन मवालनि खे मालड़ो मिलियो न, पैसा मिलंदा, सभु कुझु कंदा, जेको बि असां कमु चवंदासीं न उहो ॻोठ मां करे ईंदा। अदा सभ खां पहिरियां तूं हिन मवालियुनि खे हिन सावल जी जांच लाइ लॻाए छॾ। असांजे लाइ जेकॾहिं ख़तरनाक को वधीक आहे न त इहो सांवल आहे। जेकॾहिं असां सांवल खे मारण में कामयाबु वञूं था त पोइ ईअं सम्झ असांजे मथां ख़तरो ई टरी वेंदो। चाकर खान खे असां मारे विधोसीं ऐं चाकर खान जी क़ैद मां हसीना बेगम खे आज़ादु करायोसीं न, पोइ इहो सांवलड़ो छा कंदो? इहो कुॾ ई चाकर खान जे कुल्हे ते थो। अदा हिकु औरत मथां अखियूं पूरे कॾहिं भरोसो न कजांइ। इहा हसीना बेगम सदाईं पंहिंजे मफ़ाद लाइ असांखे इस्तेमालु कयो अथसि। ॾिसूं था त मवाली छा था कनि, मां असांखे केतिरो फ़ाइदो मिले थो। शेरल मुंहिंजो तव्हां ॿिन्ही बैरनि सां को बि जहिड़ो न आहे, इन जे करे चवां थो त मुंहिंजो रस्ता रोक न कर त सुठो अथई। जॾहिं असां तो वटि ॻाल्हियुनि लाइ आयासीं त तो ॾाढा मुड़सी ॾेखारी ऐं रूंटे खे अकेलो ॾिसी वञी उन सां जहिड़ो कई। तो रूंटे जी इज़त जो बि लिहाज़ न कयो। हाणे मूंखे तूं ई ॿुधाए शेरल, इहो रूंटो कमीणो शख़्स इज़त जे लाइक़ु आहे जो मां उनजी इज़त कयां? सुभाणे वञी जेकॾहिं असां तुंहिंजे पीउ जी ॾाढ़ी में हथ विझूं त सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।